जो केस हुयो जंहिंमें 8/5/2024 जो ऑर्डर कयो हुयो हाई कोर्ट हितां जी त भई जेके सीनियर प्रोफेसर्स आहिनि, असिस्टेंट प्रोफेसर आहिनि, एसोसिएट प्रोफेसर आहिनि, उन्हनि खे जेके आहिनि से प्रमोशन, डिपार्टमेंटल प्रमोशन जे ज़रिए उनखे प्रमोशन ॾिना वञनि। उहो ऑर्डर कोर्ट करे छॾियो ऐं उन ते हिननि अमल न कयो। उन ते कोर्ट हिननि खे जेका असां कंटेम्प्ट जा नोटिस इशू कया। उन ते बि ही हर भेरे अचनि जेका आहिनि से उहो वाइस चांसलर अञा जो मसइलो ठाहे बीह रहे। गुज़िरियल भेरे बि जजनि खे चए त हर भेरे वाइस चांसलर खे घुराईंदो। उहो इहो पई सम्झे त शायदि वाइस चांसलर हाई कोर्ट खां मथां जे दर्जे जो को ऑफिसर आहे। त उन ते उन सख़्तु नोटिस जेका वरितो त भई कोर्ट जो ऑर्डर आहे, उन ऑर्डर खे तव्हां सुप्रीम कोर्ट में चैलेंज बि न आहे कयो। ऐं कंसेंट ऑर्डर आहे। कंसेंट ऑर्डर खे तव्हां जेका असां उहा चओ था त हाणे असां वटि उहे रूल्स न आहिनि। उहे रूल्स हिननि खे पढ़ी ॿुधायासीं, हिननि जो एक्ट पढ़ी ॿुधायोसीं ऐं उन में जेका आहे असां एक्ट में क्लियर लिखियल आहे त जेसीं ताईं शहीद मोहतरमा बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी पंहिंजा रूल्स नथी ठाहे पई त सिविल गवर्नमेंट जा जेके रूल्स आहिनि प्रमोशन जा, उन्हनि खे जेका असां पंहिंजो रखी करे साम्हूं उहे जेके आहिनि से रूल्स फ्रेम कंदी, उन जे मुताबिक़ जेके आहिनि से हलंदी। उन मुताबिक़ कोन हले। हेक जो चऊं त हेक असांखे लेटर लिखियोसीं, मुंहिंजे हेक खे त तव्हां फरमाइशी लेटर लिखियो आहे। हेक बि हिननि खे उहो ई पंहिंजे रूल्स में इहो ई थी चए भई प्रमोशन 50% प्रमोशनल, 50% जेके आहिनि से फ्रेश अपॉइंटमेंट आहिनि। त उन ते हिननि जी वरी ज़िद इहा ई हुई त न असांखे जेका असांजा रूल्स असांखे इजाज़त कोन था ॾियनि पिया। उन ते कोर्ट खे असां उन्हनि जे रूल्स मथां ई हायर एजुकेशन कमीशन जे रूल्स जे ज़रिए बि ऐं उन जे PMDC रूल जे मुताबिक़ बि हिननि खे ॿुधायोसीं त हिननि खे बाक़ाइदगी सां 50% प्रमोशन करणु, पर ही ॼाणी बुझी जेके आहिनि से कोर्ट जे ऑर्डर खे मञनि नथा पिया। वरी चयोसीं इहो इन में ऑर्डर में ग़लती थी आहे। मुंहिंजो चयोसीं हिते हाईकोर्ट जे ऑर्डर खे ग़लति चवणु कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, अदालत जी तौहीन आहे। इनखे ग़लति ई चई सघनि पिया सुप्रीम कोर्ट में। सुप्रीम कोर्ट में हे विया बि ऐं उतां जेके आहिनि से विड्रा करे आया। उन जे करे अॼु कोर्ट जेके आहिनि से इलाही क्वायरी हिननि खां कई। उन क्वायरी में बि हिननि जो वकील उहो जेको आहे सो कुटी पियो त भई तव्हां हिन महिल ताईं जेकॾहिं पंहिंजा रूल्स फ्रेम न कया आहिनि ऐं सिंडिकेट तव्हांजी जेका मीटिंग कई आहे 2020 ऐं 22 में, उन में बि उन्हनि चयो आहे त 50% प्रमोशन थियणा आहिनि। त जॾहिं उन ते कोर्ट ज़ाहिर आहे त ओपिनियन वरितो त ही ॼाणी बुझी अदालत जो जेको ऑर्डर आहे उहो वायलेट पिया कनि। उन ते कोर्ट जेको आहे फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे ऐं असां सम्झूं पिया त कंटेमनरनि खे कोर्ट सज़ा ज़रूरु ॾींदी। हा, उहो बि कोर्ट क्लियर चयो त तेसीं ताईं का बि अपॉइंटमेंट न कंदो, कोई बि प्रमोशन न कंदो जेसीं ताईं हिन कोर्ट जो फ़ैसिलो हिन सिलसिले में नथो अचे पियो। उहो बि उन्हनि खे बाक़ाइदे स्टे ॾेई उन्हनि खे रोके छॾियो त कोई प्रमोशन या काई बि हाणे अपॉइंटमेंट फ्रेश नथा करे सघो। हीअ अॼु जेका यूनिवर्सिटी आई पंहिंजो मौक़िफ़ इहो रखी आई त असां जेको पहिरियों रेज़ोल्यूशन पास कयोसीं जंहिंमें 50% जेका पोस्टिंग थींदी, रिक्रूटमेंट थींदी, उहा थींदी डायरेक्ट, ऐं जेका 50% थींदी उहा थींदी थ्रू प्रमोशन्स। अॼु हू नओं रेज़ोल्यूशन खणी आया, रेज़ोल्यूशन नंबर 38, जंहिंमें चयूं त असां उहो पुराणो रेज़ोल्यूशन ख़तमु करे आया आहियूं। जंहिंमें असांजा दलाइल इहे हुया त जेको रेज़ोल्यूशन नंबर 38 करे आया हो इहो प्रोस्पेक्टिवली रेट्रोस्पेक्टिवली अप्लाई थींदो या न थींदो। कोर्ट सगोरी जो बि इहो ई सुवाल हो जंहिं ते यूनिवर्सिटी खे कोई बि जवाबु हुयो कोन। उन खां पोइ हिकिड़ी जेका ॻाल्हि डिसाइड थी कोर्ट सगोरीअ में त जॾहिं तव्हां 8/5/2024 वारे ऑर्डर में मुकमल तौर ते कंसेंट ॾेई आयो त असां हिन जा केसिस मोकिलींदासीं प्रमोशन लाइ, ऐं प्रमोशन तव्हांजी कमेटी बि ठहियलु आहे, ऐं जेके तव्हांजा पावर्स आहिनि उहे तव्हां DPC खां वठी करे पाण सिलेक्शन बोर्ड खे ॾिना आहिनि, त अञा ताईं हिन जा प्रमोशन छो न थिया आहिनि। जंहिं तहत बि यूनिवर्सिटी बार बार साॻियो ई जवाबु ॾींदी रही त साईं असां रेज़ोल्यूशन नंबर 38 जे तहत प्रमोशन्स वारो केस ख़तमु करे चुका आहियूं, छो करे असां वटि पॉलिसी कोन्हे का। जॾहिं त यूनिवर्सिटी जे पंहिंजे सिंडिकेट जो इहो फ़ैसिलो आहे त जेसीं तोणीक असांजी पॉलिसी फॉर प्रमोशन फॉर्मुलेट थी थिए तेसीं ताईं असां सिविल सर्वेंट जेके रूल्स आहिनि उहे अडॉप्ट करे ऐं फैकल्टी जा प्रमोशन्स कंदासीं। सो इहे सभु ॻाल्हियूं जॾहिं कोर्ट में पेश कई वियूं त यूनिवर्सिटी इन्हनि जे लाइ को प्रॉपर जवाबु ॾेई न सघी, ऐं कोर्ट इन में तमामु घणी नाराज़गी ॾेखारींदे फ़ैसिले खे महफ़ूज़ कयो आहे। हा, बिल्कुलु उहा इहा ई आहे। जेका असांजी एडवर्टाइज़मेंट ई हिन पिटीशन में असां चैलेंज कई हुई उहा आहे 14/3/2024 जी, जंहिंमें हिननि सभु जो सभु जेके पोस्टिंग्स हुयूं 50% जो प्रमोशन वारो उहे पोस्टियूं बि हिननि डायरेक्ट रिक्रूटमेंट में ॾेई छॾियूं। इन जे करे कोर्ट अॼु चवनि त बाबा ही जेके मौजूदा पोस्टियूं आहिनि जेके हिन पिटीशन में चैलेंज थियल आहिनि प्रोफेसरशिप जूं, उन्हनि ते तव्हां काई बि डायरेक्ट रिक्रूटमेंट न कंदो जेसीं तोणी असांजो को फ़ैसिलो नथो अचे।